नाज़िर में अल्लामा ग़ुलाम मुस्तफ़ा कासमी शेयर की निस्बत में सदन ख़िदमतूं आहिनि और निहायत एहतराम सां मोहब्बत में अखियुनि सां अखियुनि में थी वई त आऊं वारे ढकियां और सभिनी जे आॾो अॼोके हिन तक़रीब जे ख़ासि महिमान मोहतरम साईं डॉक्टर काज़ी ख़ादिम साहब खे गुज़ारिश कंदुसि त पाण अचनि ऐं असां सां डॉक्टर काज़ी ख़ादिम साहब। मेहरबानी नसीर साहब तव्हांजे रक़ब में अकाउंट में सदर महफ़िल सभी महिमानों अॻो खां किताब तक ॿुधो पिया कई मौज़ू माण्हू खया आहिनि हिन ते अॼु मादरी ॿोलियुनि जो ॾींहुं मल्हायो ॿोलीअ जो ॾींहुं कोन मल्हायो मादरी ॿोली जेके बि ॿोलियूं आहिनि दुनिया जूं उहे सभु कंहिं न कंहिं मादरी ॿोलियूं आहिनि असांजी मादरी ॿोली सिंधी आहे जंहिंखे असां सिंधी ॿोली खे वधीक ॾिखारियो। मां पंहिंजो मकालो लिखियो आहे जेको कंपनी कोशिशि कोन खणी आहे पर चङियूं ॻाल्हियूं जेके हिते शयूं लिखियूं तिन जे सपोर्ट में ॿुधाईंदुसि। मूं ॻाल्हि हिकिड़ो किताबु पढ़ियो डॉक्टर अफ़ज़ल इक़बाल जो। डॉक्टर अफ़ज़ल इक़बाल 1936 में पंजाब कॉलेज लाहौर मां ग्रेजुएशन कई ऐं हुन पंहिंजो किताबु लिखियो आहे डायरी ऑफ एन एम्बेसडर कैरियर डिप्लोमेट आहे हाणे शायदि कोन्हे कैरियर डिप्लोमेट आहे। हुन लिखियो त जॾहिं हुन ग्रेजुएशन पे कई हुन वक़्त में हुन मज़मून लिखियो लिखणु चाहियो मौलाना मोहम्मद अली जोहर ते जेके तहरीक आज़ादी जा अलमबरदार हुआ ऐं उन लाइ हुन डॉक्टर ज़ाकिर हुसैन जामिया मिलिया दिल्ली खे रिक्वेस्ट कई त मूंखे कोई मवादु ॾिनो वञे। डॉक्टर ज़ाकिर हुसैन खे पाण घुरायो ऐं वेकेशन जा 3 महीना हुते रही हुन पंहिंजो कमु पूरो कयो। अंग्रेज़ी में हुन जामे मक़ालो लिखियो। हुन खां पोइ हुन डिबेट में हिसो वरितो ऐं ऑल इंडिया डिबेट में गोल्ड ट्रॉफी हुन हासिलु कई। तंहिं करे हुनखे बंगाल वञिणो पियो जिते उहा ट्रॉफी हुनखे टैगोर खां मिलणी हुई टैगोर जे हथां। टैगोर सां मुलाक़ात थी। टैगोर हुन खां पुछियो त तो कुझु लिखंदो आहीं की हा शाम लिखंदी कि मूं मक़ालो लिखियो आहे अंग्रेज़ीअ में मोहम्मद अली मौलाना मोहम्मद अली अंग्रेज़ी में छो लिखियो पंजाबी में छो कोन लिखियो चईसि पंजाबी त हिकिड़ो डायलेक्ट आहे ऐं हुन में छा लिखां अंग्रेज़ी अहिड़ी ॿोली आहे जेका सभु सम्झे थो। त टैगोर हुनखे चयो त मूं इक़बाल सां इहा ॻाल्हि कई त तूं शायदि पंहिंजी उर्दू में कई आहे फारसी में कई आहे तूं पंजाबी में छो कोन लिखे जेका तुंहिंजी मादरी ज़बान चई पातरी पंजाबी हिकिड़ो डायलेक्ट आहे की तूं शाइरी करी आहे त ॿोली थी वञे हा न शाइरी करी आहे त ॿोली थी वञे हा। होरेस जेकर लैटिन में पोइट्री न करे आहे त लैटिन लाइक डायलेक्ट असां जॾहिं पंहिंजी ॿोलीअ खे इस्तेमालु न कंदासीं ऐं असां पंहिंजी ॿोलीअ खे निग्लेक्ट करे ॿियनि ॿोलियुनि में लिखण जी कोशिशि कंदासीं त ईअं ई थियणो। इन ते हिन अफ़ज़ल इक़बाल हुनखे चयो त तव्हांखे जो नोबल प्राइज़ मिलियो आहे गीतांजलि जे त पोइ की गीतांजलि बंगाली में लिखी हीअ त WE तर्जुमो कई उन ते मूंखे मिलियो इनाम त लिखी त बंगाली में जेकर तव्हीं पंहिंजी ॿोलीअ में लिखंदो उहा शइ एॾी क़ाबिल क़दुरु आहे त उहा दुनिया में उहे हिसे था कंदी जेका कंहिं ॿोलीअ में लिखी वञे। त असां पंहिंजी मादरी ज़बान खे पहिरीं इहो सम्झूं त मादरी ज़बान लाज़मी आहे माण्हू पंहिंजे घर में उहा ई ॻाल्हाईंदो उहा ई पढ़ंदो। हिन वक़्त में जेके दुनिया में ॿाहिरि सिंधी रहनि था ख़ासि करे बैंगॉल ऐं सिंगापुर वग़ैरह में उन्हनि खां पुछो त उन्हनि जूं ॿोलियूं आहिनि अंग्रेज़ी ऐं थाई ऐं चाइनीज़ पोइ सिंधी कीअं पिया ॻाल्हाइनि घर में सिंधी ॻाल्हाईंदा आहिनि। माना मादरी ज़बान अहिड़ी आहे जेका तव्हांजे घर में मौजूदु आहे त हीअ पंहिंजे घर खे पहिरीं संभाले त छा तव्हांजे घर में उहा ॿोली ॻाल्हाई वञे थी। तव्हांजे घर में पराठो थो चयो वञे मंगनी थी चई वञे तव्हांजे घर में राक्षस थो चए इहे लफ़्ज़ किथां था अचनि। ज़ाहिर त इहो मीडिया जो दौरु आहे माण्हू हर क़िस्म जी ॿोली ॿुधे थो उहा हुनखे इंफ्लुएंस करे थी त उनजो तोड़ कहिड़ो आहे।
तव्हां पंहिंजे ॿार खे छो था चओ बाबा आंटी वञे पई आंटी खे गुड बाय चओ तव्हां छो हुनखे नथा सम्झायो त चाची आहे या मासी आहे आंटी त कोई रिश्तो ई कोन्हे चाची मासी आंटी त कोई रिश्तो ई कोन्हे असां वटि रिश्तनि जी मादरी ज़बान में अलामा इक़बाल जो हिकिड़ो किसो आहे उहो लिखियो आहे पाण हिकिड़े मज़मून में कि आउं ईरान वियुसि पंहिंजे कंहिं दोस्त वटि उते मूं वेठो हुउसि हुनजे घर में अंगण में खीरु रखियो उनते सिगरीअ ते ऐं उभामियो यानी मूंखे उभामण जी मां लॻियो या उभामियो कीअं चवां हाणे फारसी जो त माहिरो शाइरो वॾो हिकु ॿारु बीठो तंहिंखे चयो मां पंहिंजी माउ खे चयो त हीअ खीर खे छा पियो थिए हुन फारसी में हुन चयो त खीर उभामियो त मादरी ॿोली वॾी हैसियत आहे वॾी अहमियत आहे उनखे असीं पंहिंजे घर में राइज कयूं तंहिंखां पोइ असीं स्कूलनि में त जेको पढ़ायो वञे थो सलीम साहिबु ॻाल्हि सही थी त असां हुनखे पढ़ायूं था त असां हुनखे सही तलफ़ुज़ कोन था सम्झायूं इन में असांजो पंहिंजो डोसाम आहे न सभु जेके शब्द आहिनि उन्हनि जो आहे असीं पढ़ाइण में बजाए इल्मु ॾियण जे पंहिंजो अकुल माण्हुनि में मुंतकिल करियूं हुननि खे अकुल कोन था सेखारियूं त हू पाण उहा शइ सम्झनि या हासिलु कनि पंहिंजो इहो हिकिड़ो मिसाल आहे पर पंहिंजी मादरी ज़बान में जेका ॻाल्हि थी सघे थी उहा ॻाल्हि ॿी कंहिं ॿोली में चवणु त मूंखे ॿिए ॿोलियूं वारे खे बि अलामा इक़बाल जहिड़े माण्हू खे फारसी में चवणु ॾुखियो लॻो त हीअ खीर उभाम में विझो हू चयो भई खीर सड़े पियो या आजे पियो या छा विझे त हिन असांजी उहो मादरी ॿोली जो जेको मसइलो आहे सो को सियासी तौर ते असीं खणूं था हिनखे सियासी तौर ते न खणणु खपे जज़्बाती तौर ते न खणणु खपे हीअ हक़ीक़ी मसइलो तव्हां ॾिसो सिंधी ॿोली क़ौमी ॿोली कान्हे सिंधी ॿोली खे क़ौमी हैसियत कान्हे रीजनल ॿोली आहे त सिंधी लैंग्वेज अथॉरिटी क़ाइमु कयल आहे सिंधी लैंग्वेज अथॉरिटी क़ाइमु कयल आहे इन खां वधीक कहिड़ी हैसियत इहा ई आहे न हाणे हिंदुस्तान में सिंधीअ खे क़ौमी हैसियत आहे उहा सिंधी कहिड़ी आहे तव्हांखे ख़बर आहे उहा सिंधी असां वरी सिंधीअ में कान थी लिखी वञे जेके पाण सिंधी था कनि हुननि जी पंहिंजी सिंधी आहे उहा देवनागरी में था लिखनि या हुन में स्क्रिप्ट जो नालो बि सिंधी कोन्हे सिंधी या मादरी ज़बान हिकिड़ी उहा ज़बान आहे जेका हिनजी मदर टंग आहे नॉट मदर लैंग्वेज मदर टंग टंग लफ़्ज़ जेको आहे ज़बान असांजे जिस्म जो हिकिड़ो हिसो आहे जंहिं सां ॻाल्हाइण जो माना हीअ एतिरी वेझी असांखे इन जे लाइ असांखे पहिरीं पंहिंजे घर खे पंहिंजे साथ में असीं किथे वियूं था 4 ॼणा वेठा आहियूं हिकिड़ो को ॿी ॿोली ॻाल्हाइण खां सभु हुन में ॻाल्हाइण था रहूं असां त हू पाण चवनि था त असां तव्हांजी सिंधी सिखी कोन था सघूं की असांजे हू सिंधी ॻाल्हाए कोन था इहो बि असांखे असांजी कमज़ोरी आहे त पंहिंजी ॿोलीअ जे बारे में असांजी कमज़ोरी ख़तमु कयो वञे पंहिंजे ॿोलियुनि खे मतिलबु सभिनी मादरी ॿोलियुनि जी इज़त कई वञे पंहिंजी ॿोली तव्हां डॉक्टर बलूच जो पैगाम हूंदो त तव्हां अवाइली में पंहिंजी ॿोली पढ़ाए ॿार खे एतिरो होशियारु करियो एतिरो तेज़ करियो हुनजे दिमाग़ खे एतिरो शार्प करियो जो हू ॻाल्हियूं सम्झणु लॻे चवणु लॻे ॻाल्हाइणु लॻे पोइ हुनखे भले ॿियनि ॿोलियुनि में सम्झो जिन ॿोलियुनि मां असांखे के शयूं मिलियूं आहिनि जीअं तहक़ीक़ थी आहे साइंस में या जिते ॿोलियुनि में तहक़ीक़ थी आहे उहा ॿियनि ॿोलियुनि में आहे त उहा बि असांखे पढ़णु खपे इन करे न त असांखे उनखे पढ़ण सां असांजी मादरी ज़बान खां बदिलिजी वेंदी पर मादरी ज़बान में असांखे जेके इंस्ट्रक्शन्स मिलियल आहिनि जंहिंमें असीं सम्झी चुका आहियूं हाणे असांखे छा करणु खपे उनजे लाइ असांखे मादरी ज़बान में अहमियत जो अंदाज़ो हुजणु खपे मुंहिंजे ख़्याल में हिन मामले खे ईअं सालनि में हिकिड़ो भेरो यादि करण सां इन में कमु कोन रहंदो इन में असांखे जेके बि वॉलंटियर करे सघनि इन खे प्रैक्टिकल कोशिशि कनि पंहिंजे साथियुनि में पंहिंजे दोस्तनि में ऐं आमतौर मूंखे ख़बर आहे 99% सिंधी घरनि में ॿारनि खे उर्दू में ऐं अंग्रेज़ीअ में लफ़्ज़ सम्झाया वञे बाबा गुड बाय चयो फलाणो लफ़्ज़ इहे सभु इन हितां खां असांजी पीढ़ी शुरू थियणु खपे ऐं हिन ॿोली खे पंहिंजी मादरी ज़बान खे क़ुवत वठाइण लाइ असां जॾहिं घर में कोशिशि कंदासीं तॾहिं असीं ॿाहिरि कान कंदासीं